अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तारीख़ तराशींदड़। मौज़ू शख़्सियतूं। लेखक रसूल बख्श पलीजो। सहेड़ींदड़ इस्माइल ख़ासखेली लाल जरवार। छापो पहिरियों रोशनी 2018 ईस्वी। छापो ॿियो रोशनी 2024 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध। किस्त 14। फ़लसफ़ी, आलिम, अदीब, शाइर ऐं चित्रकार, मुसलमान फ़िलसोफ़ ऐं साइंसदान ऐं इंसानी तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि ईसाई तोड़े मुसलमान हुकूमतुनि जे उरूज ऐं ज़वाल जे हवाले सां पंहिंजनि गुज़िरियल मज़मूननि में विचोर ॾेई चुको आहियां। मुंहिंजो ही मज़मून कावश में अॻु में छपियल मुंहिंजे मज़मून फिरनि था चर्च जा फेरा कॾहिं कहिड़ा जो तसलसुल आहे। विचें दौर जे मशहूरु मारूफ़ मुसलमान फ़िलसोफ़नि ऐं साइंसदाननि जो तादादु 100 खां मथे आहे। हिते असीं तारीफ़ ख़ातिर उन्हनि मां रुॻो कनि थोरनि जो तारीफ़ पेश करियूं था। अलकंदी 801 ईस्वीअ खां 873 ईस्वी। अबू यूसुफ याकूब इब्न इसहाक अलकंदी अरबन जो फ़लसफ़ी जे हैसियत सां मशहूरु आहे। हिन खे उहो नालो उन लाइ ॾिनो वियो आहे जो हिन फ़लसफ़े खे मज़हबी आलिमनि लाइ क़ाबिल क़बूल बणाइण लाइ अणथक कोशिश कई। हू अरस्तो जे फ़लसफ़े जे मकतब फ़िक्र जो मुसलमान बानी ऐं मंतक, रियाज़ी, तबैयात ऐं मौसीक़ीअ जहिड़नि मुख़्तलिफ़ रंगनि जे मौज़ूअनि में 270 किताबनि जो लेखक हो। हू आगाटनि फ़लसफ़ियुनि में शुमार थियण वारो पहिरियों अरब मुसलमान फ़लसफ़ी आहे। ख़लीफ़े मामून रशीद अब्बासीअ जे दरबार में अलकंदी दुनिया जी सक़ाफ़ती मर्कज़ जो सभ खां चिमकंदड़ तारो हो। हिन जूं इल्मी सरगर्मियूं मामून खां पोइ ख़लीफ़े मुअतसिम ऐं पोइ ख़लीफ़े वासिक जी हुकूमतुनि जे दौरान पंहिंजी पूरी ताक़त सां क़ाइमु रहियूं, पर उन खां पोइ जॾहिं ख़लीफ़ो अल मुतवक्किल अब्बासी तख़्त ते वेठो त मुसलमान रोशन ख़यालीअ जो डिघो दौरु ख़तमु थी वियो। नए ख़लीफ़े खे उन ॻाल्हि जो क़ाइल करण में का बि ॾुखियाई न थी त हीउ फ़लसफ़ो ख़तरनाक अक़ीदनि जो मालिक आहे। मुतवक्किल जल्दी अलकंदीअ जी ज़ाती कुतुबखाने अलकंदिया खे ज़ब्त करण जो हुकुम जारी कयो। 60 सालनि जे फ़िलसोफ़ खे सरे आम 50 सख़्त फटकनि जी सज़ा ॾिनी वई। हर फटके ते माण्हुनि जो हुजूम ख़ुशीअ विचां काफ़र, कुंदी, मुर्दाबाद जा नारा हणंदो रहियो ऐं 873 ईस्वीअ में 72 सालनि जी उमिरि में गुज़ारे वञण खां तमामु घणो अॻु अलकंदीअ ते उदासी ऐं ख़ामोशीअ जा दौरा पवण लॻा हुआ। जेतोणीकि हिन जे हिकु दोस्त कंहिं तरीक़े सां हिन खे संदसि कुतुबखानो वापसि ॾियारियो हो, पर सरे आम फटकनि जी सज़ा जी ज़िलत जो अहसासु अलकंदीअ जे दिलि में वेही रहियो हो। हू इस्लामी दानिश्वरनि जे टोले जो पहिरियों दानिश्वर हो जेको अक़लियत पसंदीअ जे ख़िलाफ़ु कटरपणे जे रद्द अमल जो शिकार थियो। अल राज़ी 925 ईस्वीअ खां 865 ईस्वी। मोहम्मद इब्न ज़करिया अल राज़ी इस्लामी दुनिया जो सभ खां वॾो तबीब थी गुज़रियो आहे। तिब जे शोबे में हिन जे अज़ीम कारनामनि सबबि हिन खे जालीनोस अरब ऐं आलमी तारीख़ जे विचें दौर मिडल एजिस जे ज़हीन तरीन शख़्सियत चयो वेंदो आहे। ईरानी नस्ल जे अल राज़ीअ तिब जे तालीम बगदाद में हासिलु कई ऐं पोइ तहरान जे वेझो हिकु शफ़ाखाने जो इंचार्ज मुक़ररु थियो। हू ॾाढो हमदर्द तबीब हो। अमीरनि ऐं ग़रीबनि जो हिकु जहिड़ो ख़्यालु रखंदो हो। अल राज़ीअ जी सुञाणप उन्हनि लिखतुनि सां थिए थी जेके हिन ज़िंदगीअ बाबति मुख़्तलिफ़ इल्मनि ते लिखियूं आहिनि। हू आज़ादु ख़याल फ़िलसोफ़ हो ऐं अलकंदीअ खां बि वधीक यूनानी अक़लियत पसंदीअ सां दिलि हुअसि। हिन जी दावा हुई त अल्लाह पाक इंसान खे पैदा कयो ऐं अकुल जो हिसो हिन इंसान खे अता कयाई ऐं अहिड़ीअ तरह हिन खे मादी काइनात खे सम्झण जे क़ाबिल बणाए छॾियईं। अल राज़ीअ पंहिंजी आज़ादु ख़यालीअ जी ॾाढी ॻरी क़ीमत अदा कई। ॾाहप सां मालामाल हिन जा काफ़ी किताब गुमनामीअ जे वर चढ़ी विया। चयो वञे थो त बुखारा जे क़दामत परस्त मंसूर ख़ानदान जे हिकु अमीर कावड़ में अची उहो हुकुम ॾिनो त अल राज़ीअ जो लिखियलु किताब खणी ज़ोर सां संदसि मथे ते हणूं ऐं एतिरो मारियोसि जो या त हिन जो मथो फाटी पवे या किताब टुटी पए। उन खां पोइ अल राज़ीअ जी न रुॻो अखियुनि जी रोशनी ख़तमु थी वई, पर संदसि ज़िंदह रहण जी ख़्वाहिश बि ख़तमु थी वई। जॾहिं हिकु तबीब ऑपरेशन करे संदसि अखियुनि खे ठीकु करण जी सलाह ॾिनी त अल राज़ीअ जवाबु ॾिनो, मूं हिन दुनिया खे तमामु चङीअ तरह ॾिसी छॾियो आहे।
हाणे मूंखे दुनिया खे वधीक ॾिसणु बिल्कुलु पसंदि न आहे। उन ॻाल्हि खां थोरे अरसे खां पोइ हू गुज़ारे वियो। इब्न सीना 937 ईस्वी खां 890 ईस्वी खां 937 ईस्वी। बू अली अल हुसैन इब्न सीना जदीद दौर जो वक़्त खां पहिरीं पैदा थियण वारो गैर मामूली ज़हीन शख़्स हो। हिन जा कारनामा ऐं लिखतूं इल्म जे काफ़ी शोबनि ताईं फैलियल आहिनि। 10 सालनि जी उमिरि में हिन क़ुर शरीफ़ हिफ़्ज़ करे छॾियो ऐं 17 सालनि जी ॼमार ताईं हू हिकु मञियल तबीब बणिजी चुको हो। 2 सालनि जे अंदरि हिन तमामु वॾी यूनानी फ़ैलसोफ़ अरस्तू जे माबदुल तबियात ते महारत हासिल करे वरिती। हिन जो शाहकार उसूल तिब अल कानून उन वक़्त ताईं तिब जे शोबे जो निसाबी किताब रहियो हो जेसीं ताईं जदीद तिब वजूद में न आई। पर उन ज़माने जा हकीम रुगो हिकमत ई न कंदा हुआ। इब्न सीना क़दीम अहले हिकमत या अक़लमंद शख़्स जो हिकु बहितरीनु मिसाल हो। हू अणथक कमु करण वारो माण्हू हो। हिन फ़लसफ़े मंतक ऐं तिब जे शोबनि में कमु कयो ऐं हिन जूं तहरीरूं ऐं किताब इल्म जे उन्हनि शोबनि ते मुश्तमिल आहिनि। खांसि अॻु आयल फ़िलसोफ़ अलकंदीअ जियां इब्न सीना बि ॾाढो आज़ादु ख़्याल ऐं अक़ुल दोस्त फ़लसफ़ी हो। हीउ बि ठलनि ज़ाती हवालनि बदिरां अक़ली दलीलनि जी बरतरीअ ते दारोमदार रखंदो हो। कुझु अरसो हू अमीर हमदान जो वज़ीर रहियो। हिन जो उते फ़ौज जे कन रासखुल अक़ीदा आफ़ीसरनि सां मज़हबी बहस थी पियो। उहे आफ़ीसर एतिरा नाराज़ थिया जो उन्हनि इब्न सीना जे क़त्ल जो मुतालबो कयो। सिपाही हिन जे घर आया ऐं हिन खे घर में न ॾिसी संदसि घर खे फुरे लुटे सभु सामान खणी विया ऐं हिननि अमीर खां हिन जे क़त्ल करण जो मुतालबो कयो। हुन कार्रवाईअ जी इब्न सीना खे बर वक़्तु ख़बर पइजी वई। तंहिं करे हू पंहिंजे दोस्त अबू साद दफ़दक जे घर में रूपोश थी रहियो ऐं उते ई हिन पंहिंजी शाहकार साइंसी तख़लीक़ अल कानून ते कमु कयो। इब्न सीना केतिरा ई भेरा इंतिहा पसंद दुश्मननि खां बचण लाइ फ़रार थियो। हिन जे किताबनि ते पाबंदी लॻाई वई। केतिरा ई दुश्मन राति ॾींहुं हिन ख़िलाफ़ु साज़िशूं करण में लॻा पिया हूंदा हुआ। तंहिं करे हिन जे दोस्तनि हिन खे सलाह ॾिनी त पंहिंजे ख़्यालनि ऐं ॻाल्हियुनि खे कुझु थधो कर त टाइम पास थिए। जवाब में इब्न सीना चयो, आउं घटि डिघे पर घणी वसीअ ज़िंदगीअ खे घणी डिघीअ पर तंग ज़िंदगीअ ते तरजीह ॾींदो आहियां। ऐं इब्न सीना इंतिहाई जुरत सां पंहिंजे रस्ते ते हलंदो रहियो। जॾहिं हिन ते कुफर जो इल्ज़ाम लॻायो वियो तॾहिं हिन पंहिंजी मशहूरु ग़ज़ल में चयो त दरहमा दहर चोमन यके वान हमा काफ़र पस दरहमा दर हची पर पस दरहमा दर हीच मुस्लमान न जो बोध। सॼे जहान में मूं जहिड़ो सचे ईमान वारो आउं हिकिड़ो। सो बि जे चवनि था त काफ़र आहे त पोइ चइबो त हिन सॼे जहान में को हिकिड़ो बि मुस्लमान कोन्हे। इब्न सीना जी लाॻीते एहतिजाज बावजूदि हिन खे आलिमनि जे हलकनि में न रुगो हिन जे पंहिंजे ज़माने में पर पोइ जे सदियुनि में बि बिदती करार ॾिनो वेंदो हो। क़दामत परस्त मज़हबी आलिमनि में सभ खां वधीक बासर आलिम इमाम ग़ज़ालीअ बि इब्न सीना खे मुनकर करार ॾिनो। चयाईं, ॿ फ़ैलसोफ़ इब्न सीना ऐं फ़ाराबी यूनानी फ़ैलसोफ़ अरस्तू जे फ़लसफ़े जो प्रचार कनि था। तंहिं करे उन्हनि ऐं संदनि पोइ लॻनि ख़िलाफ़ु फ़तवा ॾियणु खपे त हू मुनकिर आहिनि। इब्न रुशद 1198 ईस्वी खां 1126 ईस्वी खां 1198 ईस्वी। अरस्तू ऐं उन खां पोइ जे दौर याने नई अबुल वलीद रिनेसेंस जे दौर जे फ़लसफ़ियुनि जे विच में मज़बूत रिश्तो क़ाइमु करण जो अहम कमु सां अंजाम ॾियण सबबि अबुल वलीद मोहम्मद इब्न रुशद मग़रिब में ॿियनि इस्लामी फ़ैलसोफ़नि खां वधीक मशहूरु आहे। बैन अल-अक़वामी शोहरत जे दानिश्वरनि में इब्न रुशद पहिरीं सफ़ जो दानिश्वर हो। विचें दौर मिडिल एज में फ़लसफ़यानी मज़हबी कशमकश दौरान कट्टर ईसाई ऐं मुस्लमान आलिम इब्न रुशद जे लिखतुनि खे इल्हाद ऐं बिदअत करार ॾेई बाहि में साड़ींदा रहिया। इब्न रुशद जूं लिखणियूं अरस्तू ते तफ़सीली ऐं मज़बूत तबसरो हुयूं। तंहिं करे उन्हनि खे यूरोपी दानिश्वरनि लातीनी ऐं इब्रानी ॿोलियुनि में तर्जुमो कयो। जल्द ई हिन जे तबसरनि ते तबसरा लिखिया विया। हिन जूं काफ़ी लिखणियूं ऐं किताब ग़ाइब थी चुका आहिनि। हिन जे राय में बहितरीन इबादत उहा आहे त दिमाग़ जे ज़रिए अलाह जी दानाईअ जी ॼाण संदसि निज़ाम ॾिसण जाचण ऐं सम्झण वसीले हासिल कई वञे। पहिरियां सियोल
अशबेलिया ऐं पोइ कर्तबा जे काज़ीअ जे हैसियत सां इब्न रुशद कट्टर आलमनि जो निशानु बणियो। हू आख़िरकार सियासी साज़िशुनि जो शिकार थी वियो। जॾहिं 1184 ईस्वीअ में ख़लीफ़े अबू याकूब जे मरी वञण खां पोइ उन जो पुटु अबू यूसुफ तख़्त ते वेठो त इब्न रुशद शाही महिरबानियुनि खां महरूम थी वियो। ख़लीफ़े जे हुकुम सां मंतक ऐं साइंस जे पढ़ण ते बंदिश विधी वई। पोइ इब्न रुशद खे कर्तबा में अचण ते पाबंदी लॻाई वई। हिन खे ऐं फ़लसफ़े जे शागिर्दनि खे बिना कंहिं सबब जे सूबे जे हिकु नंढे यहूदी ॻोठ में मोकिले छॾियो। हिन जा सभु किताब सवाइ उन्हनि किताबनि जे जेके ख़ालिस साइंसी मौज़ूअनि ते न हुआ बाहि में साड़े छॾिया विया। 12वीं सदीअ जे आख़िर में हिन ते ॿीहर शाही अताब आयो ऐं हू मराकश आयो, जिते इंतिहाई ज़िलत सां मारियो वियो। इब्न रुशद अल ग़ज़ालीअ जी अक़लियत दुश्मनीअ जो शद मद सां मुक़ाबिलो कयो ऐं उन जो ज़ोरदार रद्द लिखिया आहिनि। हिन जा लिखियल अक्सर किताब लातीनी ॿोलीअ में तर्जुमो थियल आहिनि। यूरोप जी नई सुजाॻीअ जो दौरु, जंहिंमें यूरोप पुराणियुनि दकियानोसी सोचनि वीचारनि खां आज़ादु थी साइंस ऐं टेक्नोलॉजीअ सां हथियारबंद थी सॼे जुग जहान जो मालिक थियो वेठो आहे, उन दौर जा बानी यूरोप जी तारीख़ मुताबिक़ 3 ॼणा हुआ, जन मां हिकिड़ो इब्न रुशद हो, जंहिं यूनानी फ़लसफ़े जी गहरी आलमानी छंड छाण ऐं तबसरा करे उन खे अप टू डेट कयो। इब्न खल्दून 1332 ईस्वी खां 1406 ईस्वी। मुसलमान तहज़ीब जो आख़िरी अज़ीम दानिश्वर अब्दुर्रहमान इब्न खल्दून हो। हू 19वीं सदीअ ताईं गुमनाम रहियो। हुन सदीअ में ओभर जे दानिश्वरनि हिन खे इंसानी किरदार जे साइंस जे माहिर ऐं इल्मुल इंसान जी अवाइली आलिम जी हैसियत सां ॻोल्हे लधो। खल्दून सां मुसलमाननि जी लापरवाहीअ जो सबबु फिलिप हैटीअ हिननि लफ़्ज़नि में बयानु कयो आहे। हीउ फ़ैलसोफ़ ग़लति ज़माने ऐं ग़लति जॻह ते पैदा थियो। हू पंहिंजे माण्हुनि खे आलमी तारीख़ जे विचें दौर जी ग़फ़लत जे ख़्वाबनि मां जाॻाइण लाइ ॾाढी देरि सां आयो ऐं यूरोपी माण्हुनि में बि हिन खे पंहिंजो तर्जुमे निगार देरि सां मिलियो। हिन खां अॻु ऐं न पोइ सोच ऐं फ़िक्र जो को बि मकतबु अहिड़ो कोन हो जंहिं लाइ चई सघिजे त उहो इब्न खल्दून जे ख़्याल वारो मकतबु आहे। लेखक ऐं माहिर इमरानियात जी हैसियत सां हिन जे कम ते तबसरो कंदे टॉइन बे लिखियो आहे त इब्न खल्दून तारीख़ जे फ़लसफ़े जी तहक़ीक़ कई ऐं उन खे तरतीब ॾिनो। उहो कमु बिना कंहिं शक जे पंहिंजे क़िस्म जो सभ खां वॾो कारनामो आहे जेको कंहिं बि वक़्तु ऐं कंहिं बि जाइ ते सरअंजाम ॾिनो वियो हुजे। इब्न खल्दून हिकु अहिड़े यमनी ख़ानदान जो चश्मो चिराग हो जेको लॾे अची उंदलस स्पेन में रहियो। घणो करे मुसलमान दानिश्वरनि इब्न खल्दून खे नज़रअंदाज़ कयो आहे, पर कन वरी हिन ते सख़्तु तनक़ीद कई आहे। मुसलमाननि में इल्म ऐं ॾाहप जी रिवायत ते उहा हक़ीक़त हिकु दाग़ आहे त इब्न खल्दून उन वक़्त ताईं गुमनाम रहियो जेसीं ताईं हिन खे ओभर जे मुस्तशरिक़ीन एशिया जी तारीख़ जी मग़रबी आलिमनि ॻोल्हे हथु न कयो। ऐं हाणे जॾहिं त हिन ते उन्हनि वॾनि आलिमनि पंहिंजी तस्दीक़ जी मुहराणी छॾी आहे त पोइ अरब नस्ल परस्तनि ऐं कटर आलिमनि खे छॾे केतिरा ई दानिश्वर हिन जूं ज़बरदस्त तारीफ़ूं पिया कनि। स्पेन ते मुसलमाननि 7 सदियुनि ताईं हुकूमत कई। उन दौर में मुसलमाननि यूरोप जे माण्हुनि खे यूनानियुनि ऐं मुसलमाननि जे सदियुनि में गॾु कयल इल्मी ख़ज़ाननि खां वाक़िफ़ु कयो। पोइ यूरोप में नई सुजाॻीअ जो दौरु आयो ऐं नई साइंस जी शुरूआत थी। 17वीं ऐं 18वीं सदीअ में हिन इलाइक़े में सनअती इनक़िलाब, सियासी इनक़िलाब ऐं रोशन ख़यालीअ जो ज़मानो हो। डेकार्ट, न्यूटन, वाल्टियर, रूसो, वेडेरो, कांट समेत बेशुमार अहिड़ा मुफ़क्किर ऐं साइंसदान पैदा थिया जन समाज जे फ़िक्र ऐं फितरत जो रुख़ बदिलाए छॾियो। हिकिड़ो नओं उसूल उहो तय थियो त कंहिं ॻाल्हि खे साबित करण लाइ कंहिं वॾी माण्हूअ जो कौल ॿुधाइणु जाइज़ न आहे। कंहिं शइ खे साबित करिणो आहे त तजुर्बनि ज़रिए कयो वञे। 18वीं सदीअ में दुनिया जी जेका साम्राजी चढ़ाई थी उन खां बचण लाइ मुसलमाननि वटि को बि बचाव जो ज़रियो कोन हो। साम्राजी ओलह अफ्रीका खां वठी ओभर एशिया ताईं समूरे इस्लामी दुनिया ते छांइजी विया। उहा ॻाल्हि हिकिड़ी अहिड़ी तहज़ीब लाइ वॾी रुसवाईअ जी ॻाल्हि हुई जेका तहज़ीब हेसी ताईं फ़क़ति फ़तहूं हासिलु करण जी आदी हुई।
जदीद साम्राज्य जी ताक़त जो दारोमदार फ़क़ति हथियारबंद माण्हुनि जे तादाद ते न हो, बल्कि जदीद साइंस जे साइंसी तरीक़नि ते हो। उन साइंसी ताक़त जी पहिरीं ज़रब मुस्लमाननि खे अहिड़ो जॾो बणाए छॾियो जो उन्हनि खे पाण ते एतबार ई न रहियो, छो त मुक़ाबिलो बराबरीअ वारो न हो। साम्राज्यत हिकिड़ो पेचीदो निज़ाम हो। हीअ हिकिड़ी अहिड़ी ताक़तवर मशीन हुई जंहिंमें सवें पुर्ज़ा हुआ, जंहिंमां हर पुर्ज़ो सही ऐं मुक़ररु कयल वक़्त ते हरकत में आयो पिए। उन जी ताक़त जो सरचश्मो राइफ़लूं ऐं तोपूं न हुयूं जेके 1757 ईस्वीअ में प्लासीअ जे जंग में कतब आंदियूं हुयूं। हिन साम्राज्य जी बला जी असुल ताक़त बाफ़ ते हलंदड़ जहाज़नि, टेलीग्राफ, टेक्नोलॉजी ऐं जदीद तंज़ीमी तरीक़नि में लिकल हुई। उन्हनि शयुनि खां ज़रई समाज ते आधारियल मुस्लमाननि जूं क़दीम तहज़ीबूं नावाक़िफ़ हुयूं। मुस्लमान वेड़ जी जदीद फ़न खां नावाक़िफ़ हुआ, तंहिं करे उहे थोरी तादाद वारनि अंग्रेज़ ऐं फ्रेंच फ़ौजुनि सां पहुची न सघिया, छाकाणि त उहे फ़ौजूं जदीद साइंसी हथियारनि सां हथियारबंद हुयूं ऐं जंग में वेड़ जा बहितर फ़न इस्तेमालु पे कयाऊं। उन वक़्तु मग़रिब ऐं इस्लामी दुनिया में जेका हिक जहिड़ाई हुई सा ख़तमु थी वई, जॾहिं सनती ऐं सरमाएदारी निज़ाम जो मुक़ाबिलो हिकिड़े पुराणे ऐं मदी ख़ारिज जागीरदारी निज़ाम सां थियो त नतीजो साफ़ ज़ाहिर आहे, अॻिते हली इसराइल ख़िलाफ़ जंग में अरब हुकूमतनि खे शिकस्त मिली। पोइ जमहूरी इदारा क़ाइमु करण में बि मुस्लमान समाज नाकाम थी विया ऐं मुस्लमान दुनिया ते फ़ौज, कामोरा शाही, क़बाइली ऐं जागीरदार तबिका छांइजी विया। उन ॻाल्हि में को बि शक कोन्हे त हिन धरतीअ जे समूरनि मुल्कनि मां इस्लामी मुल्क साइंस जे मैदान में सभ खां पोइते पियल आहिनि। उहा कमज़ोरी जेके ख़तरा पैदा करे थी, तन खे वधीक चिटो करण जी ज़रूरत कान्हे, छो त अॼुकल्ह जे ज़माने में कंहिं समाज जे बका जो दारोमदार उन ॻाल्हि ते आहे त उन में साइंस ऐं टेक्नोलॉजीअ जी तरक़ी ऐं वाधारो केतिरो आहे। बहरहाल कुझु तरक़ी थी आहे। मुस्लमान मुल्कनि जे तालीमी इदारनि में साइंस जा मज़मून पढ़ाया पिया वञनि। घणनि यूनिवर्सिटियुनि में साइंस जा शोबा आहिनि। अरब मुस्लमान मुल्कनि में साइंस ऐं टेक्नोलॉजीअ जूं वज़ारतूं आहिनि ऐं हाकिम ऐं सरकार अमलदार पंहिंजनि तक़रीरुनि में साइंस ऐं टेक्नोलॉजीअ जी अहमियत ते ज़ोर ॾींदा आहिनि। पर उन जे बावजूदि उहा हिकु अफ़सोसनाक हक़ीक़त आहे त घणनि मुस्लमान मुल्कनि में साइंस ऐं कमनि जी साइंसी तरीक़नि खे शक शुबे जे नज़रनि सां ॾिठो वञे थो। 1983 ईस्वीअ में कुवैत में हिकिड़ी आला सतही कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें 17 अरब यूनिवर्सिटियुनि जे सरबराहनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस जो मक़सदु हो त उहो मालूम कयो वञे त अरब दुनिया में साइंस ऐं टेक्नोलॉजीअ जी तरक़ीअ में कहिड़ियूं रुकावटूं आहिनि। पर कॉन्फ्रेंस जी कार्रवाईअ ते फ़क़ति हिकिड़ो सुवालु छांयो पियो हो ऐं उहो ही हो त छा साइंस इस्लामी आहे। 1967 ईस्वीअ जे जंग में अरबनि जी शिकस्त जो ख़ासि सबबु उहो हो त हू साइंस ऐं टेक्नोलॉजीअ में पोइते पियल हुआ। हुन करे ख़्यालु उहो हो त अरबनि में साइंस ऐं टेक्नोलॉजी हासिल करण जी ज़बरदस्त ख़्वाहिश पैदा थींदी, पर उहो ख़्यालु ग़लति हो। मज़मून में ॾिनल हवाला परवेज़ हूद भाईअ जे किताब मुस्लमान साइंस जा आहिनि, काविश अख़बार 26 जनवरी 2014 ईस्वी।